के निदासी निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मीडिया जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वफ़द वज़ीर आज़म खे इख़्तियारनि जे मद में रहियल रहतुनि बाबति वज़ीर आज़म खे आगाह कयो। निगरान वज़ीर आज़म वफ़द खे रहतूं जल्द अदा करण जी ख़ातिरी कराई। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो त मीडिया रियासत जो चौथों थंब आहे। हुन चयो त साफ़ियुनि जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ रियासत जी ज़िम्मेवारी आहे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर खां अपडेट कंदा हलूं त निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक सां पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन जे वफ़द मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मीडिया जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। अवां खे नाज़रीन अपडेट कंदा हलूं निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ सां पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मीडिया जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। वफ़द वज़ीर आज़म खे इख़्तियारनि जे मद में रहियल रहतुनि बाबति वज़ीर आज़म खे आगाह कयो। निगरान वज़ीर आज़म वफ़द खे रहतूं जल्द अदा करण जी ख़ातिरी कराई। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो त मीडिया रियासत जो चौथों थंब आहे। हुन चयो त साफ़ियुनि जे हक़नि जो तहफ़्फ़ुज़ रियासत जी ज़िम्मेवारी आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे अपडेट कंदा हलूं निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक सां पाकिस्तान ब्रॉडकास्टर्स एसोसिएशन जे वफ़द जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान मीडिया जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई।